ग्रह प्लैनेट्स गोल छो आहिनि। असांखे 1519 खां वठी मालूम आहे त धरती गोल आहे। तॾहिं त पोर्चुगाल मुल्क जो नालो जंहिं मुहिम जो फर्देंद मैंगलिन बिना हेठि किरण जे धरती जे चौधारी भेरी सफ़र कयो। उन खां पोइ असां धरती खे खला मां ॾिठो, अवल सैटेलाइट ज़रिए, पोइ माण्हू पंहिंजी अखियुनि सां। 1961 में यूरी गैगरिन पहिरियों माण्हू हो जंहिं उॾाम ज़रिए धरती जी चौधारी चकर काटियो, सिर्फ़ु 108 मिंटनि में, ऐं ॿिए ॾाके में 24 खलाबाज़ चंड ॾांहुं उॾाणा। पंहिंजिन अखियुनि सां 3 लख मील परे खां मथे पंहिंजे नीरे घर धरती खे ॾिठऊं। धरती, चंड ऐं ॿिया सितारा प्लैनेट्स जेके असां रोबोट्स जी मदद सां पंहिंजी शमसी निज़ाम में ॻोल्हिया आहिनि, उहे पिणु गोल या दायरे जी सूरत में आहिनि। सभु सितारा ग्रह गोल छो था थियनि, इहो सम्झण लाइ असांखे वापसि वक़्त में वञण जी ज़रूरत आहे। धरती या सिजु ठहण खां अॻु वारे वक़्त ॾांहुं वापसि असां पंहिंजो पाण खे खिला में भटकंदे ॾिसूं था। गैस ऐं धूड़ जी हिकु वॾे ककर जे मथां, ककर सचुपचु तमामु वॾो, एॾो वॾो जो असां उन जा किनारा बि नथा ॾिसी सघूं, ऐं इहो घणो करे हाइड्रोजन ऐं हेलियम गैसनि, कुझु ॿियनि अंसरनि ऐं कीमियाई मरकबनि जो ठहियलु आहे। जीअं असां वक़्त खे वरी अॻिते वधायूं था त ककर मंझां ज़बरदस्त झटके वारी लहर उथंदे ॾिसूं था। इहो झटको ॾींदड़ लहर पाड़े वारे तारे मंझां आई आहे, जेको ताज़ो ई पंहिंजी ज़िंदगी जे अंत ते धमाके सां फटी पियो। जीअं त उहा लहर ककर मंझां लंघे थी ऐं या धूड़ ऐं गैसनि खे दॿाए सोढ़ो करे थी, उन्हनि खे मुहतरक कंदे गोल घुमंदड़ टुकड़नि खे घुमाए थी। इहे नवां गोल घुमंदड़ गैस ऐं दज़ जा ढेर संदसि पसगिरदाई खां वधीक घाटा थी वञनि था। उहे वधीक मवाद खे पाण ॾांहुं छिकणु शुरू कनि था ऐं उन जे चौधारी उन छिकंदड़ कुवत खे कशिश शकल सॾिजे थो। जमा थियल ढेर जेतिरा वॾा थियनि था, तीअं ई संदसि छिकंदड़ शकल सगारी थिए थी। उहे तमामु जल्द साइज़ में वधी वञनि था ऐं कुझु वरी टकराइजी वेतर वॾनि गोल फिरंदड़ ढेरनि ॾांहुं छिकिजी वञनि था। कशिश शकल जो वधंदड़ कुवतूं सभिनी रुखनि खे पंहिंजे मर्कज़ ॾांहुं बराबरी सां छिकंदी यनी बणाए थियूं। उहे नौजवान ग्रह तमामु जल्द दायरे वारी शकल थी वञनि था। हाणे असां जंहिं ग्रह ते रहूं था, तव्हां ॾिठो हूंदो त उहे कामिल गोल दायरा न आहिनि। धरती जा जबल माथिरियूं उन जे मथाचिरे खे नाहमवार बणाए छॾनि थियूं, पर तव्हां इहो पिणु ॾिठो हूंदो के बि अहिड़ा जबल न आहिनि जेके खला ताईं चंबड़ियल हुजनि। कशिश शकल जी कुवत सभिनी पासनि खां मर्कज़ ॾांहुं छिकींदी यकीनी बणाईंदी आहे त के बि पहाड़ जेके तमामु वॾा थी विया हुजनि, उन्हनि खे वरी वापसि धरती जे अंदरूनी गरम मर्कज़ ॾांहुं वापसि ॻे वठंदी ऐं ईअं धरती जे वधीक हमवार सूरत क़ाइमु थींदी रहंदी। ख़ैर, ज़रे घटि गोल दायरे वारी धरती जी साइज़ जे माप जे जदीद तरीक़नि ज़ाहिर कयो आहे त इहा बिल्कुलु गोल दायरो न आहे। हिकु ग्रह जो गोल फेरो पंहिंजे ख़त इस्तवा खे कशिश शकल जे ख़िलाफ़ु उछलाए थो, नतीजे तौरु थोरो दायरे वारी सूरत वठे थो। धरती जे मामले में इहो असरु उन जे कतर डायमीटर खे ख़त इस्तवा वटि क़तबनि खां अटकल 40 किलोमीटर वेकिरो करे थो।